वेलकम इकराजी में टेलीविज़न ते ज्वाइन किया सीनियर रहनुमा सीनियर सियासतदान MNA रही चुका, मिनिस्टर रही चुका मोहतरम जनाब हाजी मुज़फ़र शुजरा साहब तहरीक इंसाफ सां उन जो ताल्लुक़ है। हाजी साहब तव्हांखे वेलकम चवंदा पंहिंजे प्रोग्राम में। थैंक यू सर, थैंक यू। स्टूडियो में वेठा मोहतरम जनाब सैयद अली रज़ा शाह साहब कानूनदान आहिनि, तजिया निगार, उहे भी तव्हांखे सलाम कनि था। थैंक यू सर, सलाम, मुंहिंजो सलाम ॾिजो। हाजी साहब तव्हांखे पाण ख़बर आहे त इमरान ख़ान सियासी तौरु तमामु घणियूं ग़लतियूं भी कयूं आहिनि, बयानात भी अहिड़ा आहिनि जेको इमरान ख़ान जी सियासत खे पाण खे उनजो नुक़सान भी थियो आहे। कुझु उन्हनि जे माण्हुनि बि जेकी सियासी इमेच्योरिटी नज़र अचे थी, तव्हां पाण इन शइ जा शाहिद भी आहियो, तव्हां ॾिसो भी था। अॼु इमरान ख़ान वरी हिकु दफ़ो चयो आहे त असांखे को मसइलो न आहे, असां 1 साल इंतज़ारु कंदासीं तहरीक इंसाफ़ इलेक्शन जे लाइ। अॻ में ख़ान साहब चए पियो त इलेक्शन खां बग़ैर का ॻाल्हि न थींदी, इलेक्शन जो टाइम वठी वेंदासीं। छा जेको प्रेशर हुयो, जेके माण्हू हुया उहे हथु कढी आया आहिनि या इमरान ख़ान कंहिं दबाव हेठि आहे? न साईं, दबाव कोन, हू पाण जेके हू पता खेॾनि था ॿिया माण्हू, उन्हनि खे ॾिसी करे ही बि चए थो भाई ठीकु आहे, हू बि बयानु ॾियनि था, ही बि बयानु ॾिए थो, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। हुन में इमरान ख़ान मज़बूत आहे, अलाह जी महिरबानी सां उहो पंहिंजे बिल्कुलु सही गेम खेॾी रहियो आहे ऐं इंशाअल्लाह ताला तव्हां ॾिसिजो त कामयाबु थींदो। ऐं इन में को शक कोन्हे कि हुन मुख़्तलिफ़ तरीक़नि ते ॻाल्हायो आहे, पर उहो बि हुनजी विजन मुताबिक़, हुनजी सियाणप मुताबिक़ हुन ॻाल्हि कई आहे ताकी जेके ही ठग आहिनि न, हिननि ठगनि खे कंहिं नमूने सां उहो करे सघे, ख़तमु करे सघे। ही ठग वेंदा कोन, ठग त पंहिंजी ठगी ते लॻा पिया आहिनि। हिकिड़ो हाणे ॿाहिरि वञी वेही रहियो आहे हिते लंडन में, ॾिसो प्राइम मिनिस्टर थींदे बि उहो नथो अची सघे पाकिस्तान, छो त इंग्लैंड वारनि रोके छॾे त या त केस खे ख़तमु कयो या पैसा भरियो पोइ वञो, त एयरपोर्ट तां वापसि वठी अचु। अहिड़े माण्हुनि खे ईअं ई मुंहुं ॾिबो आहे जीअं इमरान ख़ान ॾिए थो पियो, ऐं अहिड़ा माण्हू ईअं ई सुधरंदा आहिनि जीअं इमरान ख़ान चए थो पियो। इहा जेका माण्हुनि खे भुल आहे त इमरान ख़ान को पंहिंजो हू यू टर्न वठे थो पियो ऐं पंहिंजे हुन तां हले थो। इंशाअल्लाह ताला हुन पंहिंजी हिनखे अॻे वठी हलंदो ऐं इंशाअल्लाह ताला तव्हां ॾिसिजो त तव्हां पंहिंजी रैली खे कामयाबु कराईंदो ऐं धरनो हणी हुते इस्लामाबाद वेंदो। जेसि ताईं इलेक्शन जो अनाउंस न थींदो तेसि ताईं हू कुझु वापसि न थींदो ऐं इंशाअल्लाह ताला हू कामयाबु वेंदो। तव्हां ॾिसिजो कंहिं बि क़िस्म जो कंहिंखे बि जेकॾहिं ख़्यालु आहे त उहो ग़लति आहे त इमरान ख़ान को अहिड़ो मतिलबु हिकिड़ो नओं सियासतदान आहे, हुनखे ख़बर आहे, हू ॻाल्हाए सघे थो ऐं ॿियनि सियासतदान खां सुठो ॻाल्हाए सघे थो पियो। हिन में को शक कोन्हे त इमरान ख़ान हिकिड़ो मज़बूत ऐं सियाणो माण्हू आहे जेको पंहिंजो चाल हले थो, ॾिसे थो त पाकिस्तानी माण्हू कहिड़े नमूने सां ठगी कनि था पिया, ओड़े नमूने सां ही बि पंहिंजी चाल हले थो पियो। ऐं इंशाअल्लाह ताला तव्हां ॾिसिजो त ही धरनो असां कामयाबु वेंदो ऐं असां हिननि खे लाहे करे पोइ घर मोटंदासीं। टेलीफोन लाइन ते ई रहो। शाह साहब, तव्हांखे लॻे थो इमरान ख़ान जी सियासत, मक़बूलियत ऐं सियासी तौरु बहितरीनु सियासत करे रहियो आहे, इदरान सां टकराव, सभु कंहिं सां फाइट, इलेक्शन कमीशन, हे तव्हां इमरान ख़ान जी सियासत खां मुतफ़िक़ आहियो? बिल्कुलु साईं, 100%। ॾिसो न, सभु चोर ठग वेठा आहिनि, तव्हां पाण ॾिसो। मां शाह साहब को अची तव्हांजे हाजी साहब चवंदो। शाह साहब, हा जी, जीअं त सीनियर आहिनि हाजी साहब ऐं जेको आहे सो उन्हनि तव्हांखे ब्रीफ कयो हूंदो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे पंहिंजी पार्टी पॉलिसी मुताबिक़ ही तव्हांखे ॿुधाए रहिया आहिनि त ख़ान साहब जी पॉलिटिक्स ॾाढी सुठी आहे ऐं इदारनि सां टकराव वारी जेका सूरत हाल तव्हां पुछी रहिया आहियो त ॾिसो, अदा का बि लीडरशिप हुजे, का बि पॉलिटिकल पार्टी हुजे, मुल्क कॾहिं बि इहा शइ डिज़र्व नथो करे त तव्हां वेही जंग बंदी वेही हिते जेको आहे सो तय करियो। ऐं जी हाजी साहब चए पियो त हू सुठी गेम खेॾे पियो, पता मुंहिंजा सीनियर आहिनि साईं, पर हीअ त हिकिड़ो ॾिसो न, मुल्क में अहिड़ा मामला आहिनि हिते गेमूं पता इहे सिलसिला नथा थी सघनि। हिते रियल जेका पॉलिटिक्स आहे उहा इहा आहे त अवाम खे रिलीफ कीअं ॾिजे, ग्राउंड रियलिटी ते छा कजे। यकीन करियो जेका माण्हुनि जी हींअर हालात आहिनि उहे जॾहिं ख़ान साहब जी गवर्नमेंट ई ओॾीमहिल बि तब्दील न थिया ऐं जेका हींअर मौजूदा गवर्नमेंट हले पई उन आउं कंहिंजी बि मुखालफ़त न पियो करियां, पर पीपल्स आर सफरिंग ड्यू टू मेंटल स्ट्रेस। ठीकु आहे, त तव्हां इहो ॾिसो न पोज़ीशन किथे हींअर बीठल आहे
ऐं माण्हू जेको आहे सो रिलीफ चाहिनि था, पर असां इन ते अञा बीठा आहियूं, हाइप क्रिएट करी वई आहे त बाबा जेको आहे सो आर्मी चीफ त करे, उहा त हूअं ई ड्यू प्रोसेस आहे जीअं हिकिड़ो सिलसिलो पहिरीं बि हिन मुल्क में थींदो आहे। छा जॾहिं खां मुल्क ठहियो आहे त हीअ पहिरीं तकरूरी आहे छा, जंहिंखे एतिरो मामलात खे एतिरो वधायो पियो वञे, ऐं जेसीं ताणी जेको आहे सो ही लॉन्ग मार्च जा सिलसिला आहिनि या छा इहे पहिरीं बि मुल्क में थिया आहिनि, छा ख़ान साहब ही PTV हमला ऐं ही मतिलबु त तव्हां ॾिसो न कहिड़ी बि तरीक़े सां आवाम खे रिलीफ न मिलियो। ऐं जेकॾहिं जेको आहे सो MPA साहब हुआ, एंथोनी साहब शायदि माइनॉरिटीज़ जी रिज़र्व सीट ते आयल आहिनि, उन्हनि बि का अहिड़ी पंहिंजी पार्टी पॉलिसी खे त हर को डिफेंड करे थो, पर आवाम जे लाइ ही छो नथा आवाज़ उथारीनि। जेकॾहिं आवाम खे रिलीफ न मिलंदो त उन्हनि जी जेका सिचुएशन आहे उहा मुल्क जे लाइ बि अॻियां हली ख़राबु थींदी। आवाम जॾहिं बाग़ी थींदो त पोइ उनखे केरु कोन रोके सघंदो। पॉलिटिकल वर्कर पंहिंजी लीडरशिप जे चवण ते चुप थी, पर जेको न्यूट्रल आवाम हुजे थो पोइ उहो कंहिंजे बि चवण ते, कंहिं बि दबाव ते, तव्हां छा असांजे भर पासे मुमालिक जा हालात कोन ॾिठा? श्रीलंका में छा थियो, इंडिया में केतिरी गुरबत हुई, पर उहे वरी बि सर्वाइव कनि पिया। असांजा मुखालिफ़ आहिनि, बांग्लादेश असां खां पोइ ठहियो, उन में तव्हां ॾिसो त उन्हनि जी हींअर करंसी किथे पुॼी वई। असां छा हिन मुल्क जी आवाम को भला ॾोह कयो आहे, को कसूर कयो आहे? छा हिननि जा हालात कॾहिं बि तब्दील कोन थींदा? छा ही हमेशह ईअं ई जेके माण्हू आहिनि उहे ईअं ई सफ़र कंदा रहंदा, भले गवर्नमेंट्स चेंज थियनि? ख़ान साहब चए थो ठीकु आहे, वरी हाणे यूटर्न इहो नयो आहे त पंहिंजे जेका बि टेन्यूअर आहे उहा गवर्नमेंट पूरो करे। हू चयूं भई जल्दी इलेक्शन्स थियनि, भला जल्दी इलेक्शन्स थियनि, बिफोर टाइम थियनि, आफ्टर टाइम थियनि, इन सां किथे आवाम किथे बीठो आहे? इहो त को त जेको आहे सो हाजी साहब ॿुधाए तमामु सीनियर आहिनि, क़ाबिल एतिराम आहिनि, एंथोनी साहब जेके MP आहिनि उहे ॿुधाइनि। हाजी साहब अवामी मसाइल जेके आहिनि, अवाम जा इशूज़ जेके आहिनि, उन ते सियासत नथी थिए, इक़्तिदार ऐं कुर्सी जी दौड़ आहे, कुर्सी जे लाइ कोशिशि आहे, अवाम माइनस आहे, उन जा मसाइल ॾींहों ॾींहुं बद खां बदतर थींदा वञनि पिया। हा, अवाम वेचारो छा करे ॿुधायो न तव्हां। 70 साल हिननि हुकूमत कई आहे, 70 साल मुल्क खे भींग करे छॾियो अथऊं। नवाज़ शरीफ़ हुजे या पीपुल्स पार्टी हुजे, तव्हां ॾिसो उन्हनि खाई करे पंहिंजो ऐश कया आहिनि, ऐं जेको मुल्क खे त ॾिठो ई कोन्हे न। ऐं जेके बि जन बि साईं बिल्कुलु सच चए थो त मुल्क लाइ उहे माण्हू सोचींदा आहिनि जंहिंखे मुल्क जो ख़्यालु हुजे। इमरान ख़ान खे ख़्यालु न आहे त ॿियो छा आहे? इमरान ख़ान खे ख़्यालु आहे मुल्क जो। जेकॾहिं उहे पैसा असां इमरान ख़ान जे वक़्त में बि महांगाई इन करे थी त असां सॼा पैसा कर्ज़ में पिया ॾियूं, ऐं कर्ज़ु एतिरो हुयो जो असां लाहे न पिया सघूं। उन खां पोइ बि असां कर्ज़ु वठी बि असां कर्ज़ु लाथो तॾहिं बि असां पहुची न सघियासीं। हाणे तव्हां ॾिसो न एॾो त कर्ज़ु हिन वरितो आहे। जॾहिं 2007 में 8 में जॾहिं असांजी हुकूमत मां पीपुल्स पार्टी में हूंदोसि आयासीं त 7000 कर्ज़ु हुयो IMF जो, पोइ वधी करे 13000 थी वियो, $13,000 त उन खां पोइ वरी $13,100, पोइ उन खां पोइ वरी जॾहिं नवाज़ शरीफ़ वियो त $30,100 थी वियो। त इहे सॼो ख़र्चु हिननि वरितो आहे, कर्ज़ु हिननि वरितो आहे, ख़र्चु हिननि कयो आहे, खाई इहे विया आहिनि, ऐं ॿिया सभु हिन खे शाबाश था कनि। हाणे ॾिसो न शहबाज़ शरीफ़ ॿाहिरि वेठो आहे, शहबाज़ शरीफ़ फर्द जुर्म थियणो हुयो, उहो ख़तमु थी वियो, नेब ख़तमु थी वई, सभु शइ ख़तमु थी वई। असां तव्हां इमरान ख़ान ते हर कोई नाराज़ हूंदो आहे त भई इमरान ख़ान हीअं कयो हूअं कयो, पर तव्हां ॾिसो त असुल भींग कंहिं कई आहे? असुल भींग त हिन कई आहे न, नवाज़ शरीफ़ ऐं पीपुल्स पार्टी। भला उते पीपुल्स पार्टी उते छॾियो, हिते सिंध में पीपुल्स पार्टी कहिड़ा अख ॿारे छॾिया आहिनि। तव्हां ॾिठो हूंदो हिते वीचारा माण्हू ॿाहिरि दरपदर थियनि था पिया, को कंहिंखे ख़्यालु ई कोन्हे। पर पोइ बि माण्हू चवनि था हिननि खे, माण्हू त गारियूं ॾियनि था पिया, पर हीअ गवर्नमेंट सुधरे ई कोन थी, सुधरंदा ई कोन। हमेशह हिननि पंहिंजो पेट भरिया आहिनि। हाणे बि कल्ह बि कंहिं बयानु ॾिनो आहे त असांजी हुकूमत में करप्शन कोन्हे, सिंध हुकूमत में। हालांकि ख़ुदा जो कसम एॾे भींग कयो आहे हिननि पीपुल्स पार्टी वारनि, ऐं सिंध दुश्मनी कई आहे, जो इन्हनि जी रिकॉर्ड जेके आहिनि असांखे हुकूमत अचे त मां त पहिरियों पीपुल्स पार्टी वारनि खे चूची ॾेई चयो आहे न, साणिबो ईअं साड़िजे। हिननि अहिड़ो ज़ुल्म कयो आहे, नवाज़ शरीफ़ एॾो ज़ुल्म कयो आहे, ॿियनि बि ज़ुल्म कयो आहे तमामु घणो। असां सिंधी त ग़रीब आहियूं, सिंधी सुठी क़ौम हूंदासीं, ऐं ॿियो जन बि पाकिस्तान जी फेवर कई, उन्हनि ते हुननि ॾंडो कयो। जीअं बंगालनि फेवर कई त बंगालनि खे कढी छॾियऊं। वरी महिरबानी सर, टाइम लिमिटेड आहे, वरी महिरबानी सर, ब्रेक जो टाइम थियो, ब्रेक खां